अहिड़ो ई आर्टिस्ट जंहिंजे लाइ हीउ सॼो सॉन्ग सजायो वियो आहे। अवांजे इंतज़ार जो घड़ियूं बि ख़तमु थियण वारियूं आहिनि। असीं चाहींदासीं त ॿ लफ़्ज़ उन्हनि खां बि ॿुधूं तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में। उम्मीद अली कलवर साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझा सीनियर मोस्ट सीनियर KTN हर चैनल जा अदाकार, फिल्म दुनिया जा अदाकार, बिनी प्यारा मुझा दोस्त, मुझा परस्तार, मुझे मिरपुर माथे जा कयूं दोस्तों, अस्सलाम वालेकुम यार। दोस्तों हिकिड़ो हूंदो आहे घर, हिकिड़ी हूंदी आहे बिरादरी। घर तो मुझो मिरपुर माथे जो आहे, मुझी बिरादरी जेकी आहे हिननि शख़्सनि सां अॼु मां ॾाढो ख़ुशि थियो। ज़िंदगी ते को भरोसो कोन्हे, पर अॼु मां पंहिंजे पिणी प्यारनि खे पाण सां गॾु ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां। जेके दोस्त काई मजबूरी सबब ना अची सघिया आहिनि, पर अॼु मूंखे ख़बर पई आहे त मुंहिंजा अदाकार, मुंहिंजा दोस्त मूंसां मोहबत ॾाढी कंदा आहिनि। इन शइ जो सबूत अॼु मुंहिंजे दोस्तनि ॾिनो आहे। मां हिन पिंडाल में नज़र घुमायां थो त जेकॾहिं नाला वठां तरतीब सां त सुबुह जो ॾींहुं उभरी वेंदो। जेकॾहिं सभिनी दोस्तनि खे हिकिड़ो हिकिड़ो मिंट ॿ ॿ मिंट ॾियां ॻाल्हाइण जे लाइ त सुबुह जो सिज उभरी वेंदो। मां ख़ैरपुर मीरत खां आयल सभिनी दोस्तनि जो, उनमें नंढड़ा आर्टिस्ट, वॾा आर्टिस्ट, सीनियर मोस्ट आर्टिस्ट, सभिनी जो मां शुक्रगुज़ार आहियां जेके मुंहिंजे हिन पिंडाल में आया, मुंहिंजी इज़त कयूं। मुंहिंजे मिरपुर माथले जे हिननि दोस्तनि खे ख़बर पई त तव्हांजे उमेद ॾे ॿाहिरि रही करे तव्हांजे मिरपुर माथले जी इज़त ठाही आहे। मां पने आके खां, सेवण खां, दादू खां, गड़ी खेरो खां, जेकमबाद खां, शिकारपुर खां, घोटकी खां, पनो आकियो खां, देहरकी खां, सिंध जे हिकिड़े हिकिड़े शहर खां कई आहे। सभिनी दोस्तनि खे मां सलाम पेश कयां थो ऐं दुआ कयां थो अल्लाह साईं तव्हांखे बि आबाद कंदो। अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। मूंखे इहा ख़ुशी कोन हुई त मूंखे कोई हार पाराए अची ऐं मूंखे को अजरक ॾे, न, सिर्फ़ु इहा हूंदी आहे त दोस्त मुंहिंजे सॾ ते केतिरा था अचनि। अॼु मूंखे ख़बर पई आहे त न, मुंहिंजा दोस्त मूंसां मोहबत कनि था, भली मुंहिंजी हाणे ज़िंदगी पूरी थी वञे, पर मूंखे ॾुख न रहंदो। बस डायलॉग मुझे दोस्तन घणा ॾिना। मां असांजो पिरी प्यारो हिकिड़ो दोस्त मोहम्मद हनीफ मौलाना, इकबाल अहमद कलवर साहब, नानिक राम, नूर अमन, उस्ताद लतीफ, ज़फ़र खोकर के मां सलाम पेश कयां थो। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि करे। मुंहिंजे दोस्तनि खे जेकॾहिं स्टेम बाय स्टेम जेकॾहिं वेहण में का तकलीफ़ थी आहे त उनजे लाइ यार तव्हां खां हथ ॿधी, ॿाहूं थो ॿधी, तव्हां खां माफ़ी थो वठां। इहा वॾे वॾी महफ़िल में थींदो आहे। मुंहिंजा दोस्त जेकॾहिं हितां वञनि त खिलंदा वञनि, जीअं खिलंदा आया आहिनि खिलंदा ई वञनि। मुंहिंजा ही शागिर्द आहे, मूंखे चवंदो मां तुंहिंजी रिहाइण कयां। मां चयो मां अञा ड्रामा करणु चाहियां। रिहाइण उन माण्हू जी थींदी आहे त जंहिंखे हमेशह जे लाइ विहारे छॾिजे, बाबा तूं हाणे घणो कयो, हाणे वेही रहो, हाणे माना तूं मुंहिंजी कढ पियो वठण, मां वेही रहियो, हाणे मां अञा सिखियो, हाणे उते वञी मूंखे सिखण ॾे। अल्लाह साईं तव्हांखे आबाद करे, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि करे। शुरू खां वठी आख़िर ताईं सभु दोस्त जेके मुंहिंजा वेठा आहिनि, सभिनी पीढ़ी प्यारनि खे मुंहिंजे तरफ़ां या अली मदद। हिकिड़ी दाढ़ी मिरपुर जे मां दोस्तनि खे चवंदुसि त मुंहिंजे इन्हनि दोस्तनि जे आयल में इस्तक़बाल में उथी करे हिकिड़ी इस्तक़बाल दाढ़ी ॾियो त जीअं मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा आयल दोस्त ईअं सम्झनि